वालेकुम अस्सलाम। तोखे चयो हुअमि न त सिजलण खां हिकु पर पहिरियों ट्रक काए अचिजांइ। ॾींहं जो चोरीअ जे माल जी ट्रक कीअं भरे वञा? ख़बर न आहे जे तूं ख़ाली हथे मोटियां त ट्रक जो किरायो केरु भरे हा? यार वापारी तूं भलो आहीं, पर ॾातू अघु कॾहिं तोखे घटो ॾिनो आहे छा? माल किथे थमियो अथई? हिते ई वेझो थमियो अथमि। तूं वञ सिजलण खां अॻु में ट्रक काए अच। ईअं कीअं? माल जो मुल्ह त कर। तूं मुल्ह खे छॾ, ट्रक भरे वञी तूं कराचीअ जे कंहिं वाड़े ते विकिणी अच। ख़र्च कढी करे चोथों हिसो तुंहिंजो, पूरियूं 5 मीहूं तोखे रोड ते मिलंदियूं। भला माल कंहिंजो आहे? अघु जंहिंजो बि हुयो, पर हाणे मेन जो मालिक ॾातू आहे। ॾातू भाग्या ॼाणनि, मां ॼाणा। मां जेकॾहिं जेल में हलियो वञा न त मुंहिंजे हिसे जा पैसा आसूदे मल खे ॾिजांइ। ठीकु आहे, मां ट्रक कराए थो अचां। मां बि वञी थो वॾे बचल खे ॿुधायां ॾातू अची वियो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।